दोस्तों अॼु शमन अली मीराली जी धमाल आहे 32 नंबर। काफ़ी माण्हुनि ही एल्बम कोन ॾिठो आहे। काफ़ी ॾिठो वञे त ही यूट्यूब ते अवेलेबल बि कोन आहे ऐं ज़बरदस्त धमाल आहे ही। ऐं हिन में सभु धमालूं सुपर हिट आहिनि। जेको मुंहिंजी पसंदि जी आहे उहा धमाल कुझु हिन तरह ॻाई आहे शमन अली। दिल की है आवाज़ कलंदर अली अली, लाल सखी शहबाज कलंदर अली अली, दिल की है आवाज़ कलंदर अली अली। माना ज़बरदस्त तरीक़े सां ही एल्बम आहे। पहिरियों जेको एल्बम आहे न उन में एतिरो ख़ासि मज़ो न आहे आवाज़ में। ही जेको एल्बम आहे न ही तमामु बहितरीनु आहे। कुझु दोस्तनि जा कमेंट्स आहिनि उहे शामिलु कयूं। पहिरियों दोस्त आहे वहीद अहमद सुपर हिट, उन खां पोइ वरी वहीद अहमद कमेंट कई आहे। ॾारी साहब रमज़ान साहब ख़ुशि आहियो खैरा, महिरबानी कमेंट्स कयो अथव। उन खां पोइ ॿिया दोस्त बि आहिनि। उन खां पोइ ॿियो शाबान सोलंकी दोस्त कमेंट्स कई आहे, फ़ोटू क्वालिटी बहितरीनु आहे। नादर अली नाइस एल्बम, वॾी महिरबानी। आशिक़ अहमद सोलंकी साहब अदा DVD वारा फ़ोटू ऐड कयो, अदा DVD वारा फ़ोटू अवेलेबल न आहिनि। उन खां पोइ ॿियो दोस्त आहे शाबान सोलंकी, लिखियो आहे ग्रेट वीडियो। एहसान अहमद सोलंकी नाइस वीडियो। हसन अहमद महर 31 एल्बम VIP आदा। उन खां पोइ ॿियो दोस्त बि आहे, उनजी बि कमेंट्स आयो आहे, बि शामिलु कयूं। उन खां पोइ दोस्त आहे शाबान सोलंकी, लिखियो आहे आल सॉन्ग सुपर हिट। एहसान अहमद सोलंकी यार DVD जा फ़ोटू ऐड कंदा। बादशाह अहमद सोलंकी ग्रेट एल्बम 31 अदा DVD जा फ़ोटू कुझु टाइम पहिरियां हुया, पर दोस्त हुयो हिकिड़ो उहो पहिरियों प्यारो, उहो खणी वियो मूंखां, सो हिन वक़्तु हाणे अवेलेबल न आहिनि। तव्हां दोस्तनि खे ॿुधायूं त ही रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिन में कोई बि गीत शामिलु न आहे। ही दोस्त जेके कमेंट्स कनि था उन्हनि जी वॾी महिरबानी आहे, उन्हनि जा थोरा आहिनि। ऐं तव्हां बि दोस्त जेकॾहिं कमेंट्स करणु चाहियो था त कमेंट्स कयो ऐं पंहिंजी क़ीमती राय ॾियो। ऐं उन खां पोइ तव्हां कंहिं फ़नकार जी फरमाइश करे सघो था। मुंहिंजो ॿियो चैनल बि आहे ऐं उन ते बि कमु इहो साॻियो ई कयां पियो। ऐं हिन में आहिनि एल्बम में धमालूं आहिनि 9। ऐं तव्हां दोस्तनि खे सिर्फ़ु इहो ॿुधाईंदासीं त एल्बम कहिड़े साल में आयल आहे, हिन में कहिड़ा कलाम आहिनि ऐं कहिड़ियूं धमालूं, या कुझु मिसाल अहिड़ी तरह जेको बि इंफॉर्मेशन असांखे आहे उहो ॿुधाईंदासीं। ऐं तव्हांखे ॿुधायूं त ही एल्बम एतिरो ख़ासि मशहूरु न वियो हो। हालांकि उन दौर में एतिरो धमालुनि खे पसंदि न कयो वेंदो हो। सिर्फ़ु गीत माला जेके एल्बम आहिनि उन्हनि खे घणी पज़ीराई हुई। इन करे ही एल्बम काफ़ी माण्हुनि जो न हूंदो ॿुधल। ऐं हिन में पहिरियों जेको धमाल तव्हांखे ॿुधायो, दिल की है आवाज़ कलंदर अली अली, इहा शाइरी आहे एम अशरफ जी। उन खां पोइ आहे सईद बज़मी जो कलाम, इहो धमाल आहे। तेरे जलवे हर सू फैले लाल सखी सेवाणी। उन खां पोइ ॿियो एम अशरफ जेको आहे शाइर ज़बरदस्त, उन धमाल लिखी आहे मेहंदी गावण आए असी मस्त कलंदर लाल दी। उन खां पोइ यूसुफ सरदार जी शाइरी आहे ज़मी कह रही है फलक पे सितारे। उन खां पोइ ॿी धमाल आहे ज़ुल्फ़कार मंगी जी शाइरी आहे लाल कलंदर लजपाल कलंदर। उन खां पोइ आहे यूसुफ सरदार जो वरी आहे धमाल लिखियलु आहे सांसों की ले में नाम कलंदर बसा लिया। ऐं उन खां पोइ एम अशरफ जी शाइरी आहे कलंदर की ये नगरी है यहाँ रहमत बरसती है। उन खां पोइ आहे यूसुफ सरदार जी शाइरी आहे पीर मौला अली मदद। उन खां पोइ आहे वहीद हकड़े जी शाइरी आहे सेवण जा कर। इहो त आम आहे, इहो धमाल ॿिए एल्बम में बि इन्हनि हई आहे, हीअ जंहिं तंहिंजो ॿुधल हूंदो। सेवण जा कर, हम भी ये नज़ारा देखेंगे कैसे मस्त आते हैं मस्ती में, हम भी ये नज़ारा देखेंगे। ऐं दोस्तों तव्हांखे वीडियो कीअं लॻो, सुठो लॻो हुजे लाइक ज़रूरु कंदा।